नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। वक्त असीं तव्हांखे अमरीका का खबर ॾींदा हलूं त अमरीका मज़हबी आज़ादी जी भंजकड़ी बाबति ॻणती जोगी फ़िरासत में शमूलियत जे बावजूद पाकिस्तान के इम्कानी मुआशी पाबंदियुनि खां छूट ॾेई छॾी है। याद रहे त गुज़िरियल ॾींहुं अमरीका परॾेही वज़ारत तरफ़ां जारी कयल बयान में ऐलान कयो वियो हो त मज़हबी आज़ादी बाबति आलमी एक्ट 1998 जे तहत पाकिस्तान समेत ईरान, सऊदी अरब, चीन, ताजिस्तान, तुर्कमेनिस्तान, सूडान, बर्मा, एट्रिका ऐं उत्तर कोरिया जा नाला मज़हबी आज़ादी जी भंजकड़ी ते ख़ासि गणती वारी फ़िरासत में शामिल कया पिया वञनि, जंहिंजो मक़सद अक़लियतनि सां रखियल सुलूक ते दबाव विझण आहे। अमरीकी परॾेही वज़ीर जी इन फ़िरासत जे तहत पाकिस्तान ते मुआशी पाबंदियूं लॻाए सघियूं जॾहिं त आलमी मज़हबी आज़ादी जे हवाले सां अमरीकी सफ़ीर सईम ब्राउन बेग जो चवणु आहे त अमरीकी परॾेही वज़ीर माइक पोम्पियो पाकिस्तान बाबति छूट जारी करे छॾी है, जंहिं सबबि पाकिस्तान खे ॻणती जोगियुनि मुल्कनि ते लागू मुआशी पाबंदियुनि खां छूट करार ॾिनो वई आहे। हिकु न्यूज़ कॉन्फ्रेंस दौरान सईम ब्राउन बेग जो चवणु है त पाकिस्तान के छूट ॾियण अमरीका जो अहम मुफ़ाद आहे। हिन वधीक चयो आहे त अमरीका परॾेही सऊदी अरब ऐं ताजिस्तान लाइ बि छूट जारी कई है।